कराची रिपोर्ट जाफर गोपांग शाह अब्दुल लतीफ़ पठाणी चेयर ऐं सिंधी शोबे कराची यूनिवर्सिटी पारां सिंध जे सक़ाफ़त खाते जे शाहकार सां शेख हयात जे 100 साला जनम ॾींहं जे हवाले सां अॼु सुबुह जो 3:30 वॻे खां कराची यूनिवर्सिटी जे आर्टिस एडिटोरियम में हिकु ॾींहं वारी क़ौमी कॉन्फ्रेंस तरतीब ॾिनी वई आहे। कराची यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर ख़ालिद महमूद इराक़ी UNVI जे सदारत मशहूर तरक्की पसंद लेखक डॉक्टर जाफर अहमद मक़ालो पेश कयो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चेयर जो डायरेक्टर प्रोफेसर सलीम मेमून आजियाणो ॾिनो, जॾहिं डॉक्टर शाइस्ता तबस्सुम एयाज़ DC कियामाड़ी मुख्तियार अपड़ो एज़ाज़ी मेहमान हुआ। नशस्त जी सदारत मदद अली सिंधी कई ऐं मिताब अकबर राशिदी मेहमान ख़ासि हुई। डॉक्टर नाहिद परवीन, डॉक्टर गफूर मेमून, डॉक्टर अम्बरीन हसीब अंबर, डॉक्टर मकमूर बुखारी, डॉक्टर फयाज़ लतीफ़ ऐं डॉक्टर साजिदा परवीन मुकाइला पेश कया। कॉन्फ्रेंस जे 3 मरहलनि में मुज़ाकरो रखियो वियो, जंहिं में मदद अली सिंधी, शौकत उॼण, एडवोकेट AB लाशारी ऐं डॉक्टर शेर मेराणी में गुफ़्तगू कई। कॉन्फ्रेंस जो मक़सद शेख हयात जे 100 साला जश्न जे सिलसिले में संदसि फ़न ऐं फ़िक्र रोशनी विझणु हुई।